कल रात हुजे कल रात हुजे मुझ मोहबन सां मुलाकात हुजे कल रात हुजे। आयो लाल सभई चो क्या बात है काका टोपण दादा राम राम थामरे केरो खबर जा खबर सब ठीक मजे में हां तो मां भी हाणे पहुतस घरवाले जो ऑपरेशन थी ऑपरेशन कराए मां सजो हरिद्वार मां थी आवा हरिद्वार में हरिद्वार में हां उतां हड़ी थी मेले दे विसड़ी उतां मेले में वियो हां मेले में मजो आयो मेले में विस मजो कोन आयो मजो कोन आयो छो मेले में झूला वूला कोन आया अरे मेले में झूलन जी तो गाल ही न पुछ अख खणी निहार तो झूला ही झूला हेठ मथे ओरे पाएडा ओडा जिदाड़े झूला ही हुआ पर मजो कोन आयो यार मेले में झूला हुआ तो मजो छो कोन आयो यार मेले में लगे तो खाधे पीते स्टॉल कोन हुंदा खाधे पीते ही गाल न पुछ हेडा नजर फिर तो हलवाई वेठा साबू ॾिस तो होटल हिन पासे ॾिस तो रेस्टोरेंट ठेले वाला खोमचे वाला गाल ही न पुछ खाधे जी कमी न हुई पर मजो कोन आयो यार स्टॉल बुआ है बुआ लगे तो पुलिस की व्यवस्था कौन हुंदी बंदोबस्त जी तू गाल तो पुछी भाई मजाला जो के जी हिम्मत थे तो के न्याणी जे जायफा जे मथा नजर भी कन हची गिची वठी सुन पकड़े से बंदोबस्त ॾाढा सुठा आया पर मजो कोन आयो सफा चरियो आया सब सुठो तो मजो छो कोन आयो मुखे लगे तो लाइट वाइट घट हुंदी ऊंधा हुंदी तो कहने के बत्तियों भी जाम अस ॾिस त रात जो ॾींहुं ठाहे छॾियो ऐं ट्यूब लाइटूं हुई साईं बत्तियूं बल्ब एॾा झालरूं एॾा असुल रोशनाई लॻी पई पर मज़ो कोन आयो मरी आदमी यार रोशनी हुई मज़ो कोन आयो मुखे लगे तो खल्क कोन हुंदी भीड़ कोन हुंदी इन करे तू खल्क जी ॻाल्हि त पुछी पेर रखण जी जॻह न हुई असुल माण्हू हिक ॿिए धिका ॾे हेॾा होॾा रस्ता कढी अच हलनि जाम माण्हू हुया नंढा वॾा ॿुढा ॿार पर मज़ो कोन यार सभु चरियो यार सभु हुते तोखे मज़ो छो कोन आयो हाणे ॿुध खल्क बि हुई बत्तियूं बि हुयूं बंदोबस्त बि खाधा पीता नाच गाना सभु हुया पर खिसे में ॾोकड़ हुजे न सही ॻाल्हि आहे हलो काका हलो देरि थी यार